सिंध जी तारीख़ में केतिरा ई अहिड़ा साधा पर गैर मामूली कमाल रखंदड़ माण्हू गुज़रिया आहिनि जिन पंहिंजे वक़्त में वॾो कमु कयो पर तारीख़ जे वॾनि बयाननि बादशाहनि ऐं जंगनि जे शोर में नज़र अंदाज़ थी विया। अचो त उन्हनि माण्हुनि खे यादि कयूं जेके हुनर में त कमाल हुआ पर तारीख़ में पंहिंजी जॻह न ठाहे सघिया। आउं आहियां अज़ीज़ ज़ौर ऐं मां आहियां ग़ुलाम सैयदा फ़ातिमा ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो अज़ीज़ ज़ौर ऑफिशियल फेसबुक पेज। लोक शाइर ऐं सुघड़। सिंध जे ॻोठनि में अहिड़ा लोक शाइर सुघड़ ऐं दास्तान गो हुआ जिन किताब त न लिखिया पर ज़बानी अदब खे ज़िंदा रखियो। उन्हनि शाह लतीफ़ खां अॻु ऐं पोइ बि फ़िक्र, इश्क, समाज ऐं मज़ामत ते शाइरी कई। संदन कलाम ॻोठनि ताईं महदूद रहियो, इन करे तारीख़ में संदसि नाला महफ़ूज़ न रही सघिया। अवामी ॿोली में वॾियूं फ़िक्री ॻाल्हियूं करणु संदन कमाल हो ऐं नज़र अंदाज़ इन करे थिया जो दरबारी सरपरस्ती न मिली। हारी ऐं कारीगर। सिंध जी आबादी जो वॾो हिसो हारियुनि ऐं कारीगरनि ते ॿधलु रहियो आहे। आपाशी जा रिवायती तरीक़ा, हथ सां ठहियल कपिड़ा, काठ जो कमु, मिटी जा थाम, अमली साइंस ऐं इंजीनियरिंग संदन कमाल हो ऐं नज़र अंदाज़ उन करे थिया जो इल्म खे सिर्फ़ किताबी इल्म सम्झियो वियो। औरतूं बे आवाज़ माहिर। सिंध जी तारीख़ में औरतूं सिर्फ़ किरदार तौरु न पर फ़न, तिब, तालीम ऐं समाजी हिकमत में बि अॻिते हुयूं। दायन वटि तिब जो वॾो तजुर्बो, लोक गीत, सर्तियूं ऐं सक़ाफ़ती तहफ़ुज़, नसलनि खे इल्मु मुंतक़िल करणु संदन कमाल रहियो पर मर्द मर्कज़ तारीख़ नवेसी जे करे नज़र अंदाज़ थी वियूं। मकानी हकीम ऐं तबीब। यूनानी ऐं देही तिब जा ॼाणू माण्हू इलाज रिवायती तरीक़ा फितर सां जुड़ियल तिबी इल्म संदन कमाल हो पर जदीद दवाउनि खां पोइ रिवायती इल्म खे पोइते धिकियो वियो, उन करे नज़र अंदाज़ थी विया। मज़ामती सोच वारा ख़ामोश माण्हू। केतिरा ई अहिड़ा माण्हू हुआ जिन ज़ुल्म ख़िलाफ़ सोच, ॻोठनि में फ़ैसिला, इंसाफ़ ऐं गॾियल ज़मीर, वॼनि तहरीकनि खां सवाइ समाज खे संभालियो। अख़लाक़ी क़यादत संदन कमाल हो पर तारीख़ सिर्फ़ जंगनि खे यादि रखे थी, इन करे नज़र अंदाज़ थी विया। अॼु जो जदीद समाज लिबास खे सलाम ऐं डिग्री खे इज़त ॾिए थो, ताक़त खे दानाही जो बुनियाद ऐं दौलत में सरबराही जो सबबु ॻोल्हे थो पर इन्हनि रवायतनि ई सिंध ऐं समाज खे बर्बाद करे छॾियो आहे। यादि रखो त सिंध जी असल ताक़त महिनत कंदड़ माण्हुनि में रही आहे जेकी न तख़्त ते वेठा न किताबनि में आया पर सक़ाफ़त, इल्म ऐं सुञाणप खे ज़िंदा रखियो। तारीख़ तख़्तनि खे यादि रखियो पर सिंध खे ज़िंदा उन्हनि माण्हुनि रखियो जेकी मिटी सां रंगियल हुआ। नाला विसरी विया पर संदन कमु अॼु बि साह खणे थो। असीं सभु पंहिंजी सोच मुताबिक़ पंहिंजा तजिया बयानु कयूं था पर असल हक़ीक़त इहा आहे त सिंध जी असल कहाणी उन्हनि जी आहे जिन्हनि खे कॾहिं ॿुधायो ई न वियो। छो त तारीख़ जे तवील सफ़र में ईअं बि थींदो रहियो आहे त जेकी कॾहिं आवाज़ न बणिजी सघिया उहे ई ज़मीर बणिजी वेंदा आहिनि।